कराची में हनी ट्रैप में मुलविस शीनू गैंग के सरबराह के 3 जाली CDC एहलकारन समेत गिरफ्तार किया वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास कैली मूजिब CTD जी जांच खाते शहरन जे अगवा ऐं भुंग में मुलविस औरत ऐं जाली CTD एहलकारन समेत 4 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। काउंटर टेररिज्म इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट इहा कार्रवाई कोरंगी में कई। इंचार्ज CTD चौधरी सफ्दर जो चवण है त हनी ट्रैप में मुलविस शीनू गैंग जी सरबराह शीनू के गिरफ्तार किया वियो आहे। जवाबदारन जा 3 जाली CTD एहलकार भी गिरफ्तार किया विया आहिनि। गिरफ्तार जवाबदारन में सजाद खान, अरबाज ऐं सलमान शामिल आहिनि। जवाबदारन शीनू फोन ते शहरन सां दोस्ती कंदी हुई। प्लान मूजिब खेन मखसूस हंद ते फोन करे घुराईंदी हुई। CTD इंचार्ज मूजिब जॾहिं शहरी शीनू जी हनी ट्रैप में फासण खां पोइ कंहिं ख़ासि हंध पहुचाईंदा हुआ त शीनू जा 2 साथी भी उते पहुची वेंदा हुआ ऐं जवाबदार पाण खे CTD एहलकार सॾराए शहरीअ खे अगवा करे पाण सां गॾु वठी वेंदा हुआ।